खानपुर मारवे जो पीर बरी वारे इलाइके में बोज़दार बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में ॿिन्ही धुरे जे हथियारबंदनि पारां हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई। धुरनि में फायरिंग सबबि हिक ॻोठाणो तालिब बोज़दार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में वारिस पहिरीं खानपुर मार थाणे ते खणाया, जंहिंखां पोइ खानपुर मार जी शेख हमदान बिन अस्पताल में मुंतकिल कयो वियो। होरां ज़ख़्मी नौजवान जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं ज़मीन जो मसइलो आहे इहो, माना ज़मीन मुंहिंजो हुयो, मां वियो खान वटि, खान असांखे झलियो, उन्हनि खे बि झलियाईं पहिरें, उन्हनि अची पाणी छॾे ज़मीन जो रोंबी कयईं। अॼु चाचो मुंहिंजो वियो उन्हनि खे झलण जे लाइ, उन्हनि मथां फायरिंग करे ज़ख़्मी करे विधो। पोइ मसइलो इहो थियो ज़मीननि जो झगड़ो। अॻु त हिननि जो मां SP वटि वियो हा पंहिंजे ज़मीननि जे लाइ, इहो हुसैन बख़्श ॿ टे इहे 4-5 ॿिया SP जो लेटर खणी वञी था न थियो। ज़ोरी कब्ज़ो करे मां रुंबी कंदा आहिनि। एहतिजाज कंदा वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे असां लाइ इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन अलीजान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।